मटियारी का खबर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक 1.5 महीनो अॻु अब्दुल कदीर खोसो जो क़त्ल थियो, जंहिंमें 2 जवाबदार गिरफ़्तार आहिनि, हिकु ॿाहिर आहे। उहो जवाबदार भोतारनि ऐं कुझु सियासी माण्हुनि जी पुठ भराई जे करे मक़तूल अब्दुल कदीर खोसो जे माइटनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकाए थो ऐं उन्हनि जे गुज़र वारे रस्ते ते ट्रैक्टर सां हर पिण हलाए रस्तो बंदि करण जी धमकी ॾिनी ऐं गुज़िरियल राति 1:30 बजे मक़तूल अब्दुल कदीर खोसो जे घर ते हमलो करे उन जे चाचे ते सिधी फायरिंग करे मारण जी कोशिश कई वई। पुलिस हिन वक़्त ताईं FIR दाख़िल न कई आहे। असां SSP मटियारी ऐं SHO मटियारी खां अपील था कयूं त मज़लूमनि ते FIR कई वञे, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधाए रोडनि ते ईंदासीं। ऐं वक़्तु अचण ते उन्हनि भोतारनि ऐं सियासी माण्हुनि जा नाला बि खणंदुसि, जेको खोसा इतिहाद ज़िले सदर ख़ालिद खोसो, शेर अली खोसो, मोहम्मद अली खोसो, नवाज़ खोसो, बिलावल खोसो, मुख़्तियार खोसो आहिनि। जीअं त 1.5 महीनो अॻु अब्दुल कदीर खोसो खे क़तल कयो वियो। हुनजे जुर्म में 2 मुजरिम गिरफ़्तार आहिनि। हिकिड़ो ॿाहिरि आहे, जेको ॿाहिरि आहे उहो सियासी ऐं भोतारनि जे पुठ भराई जे करे उनजे वारसनि खे, अब्दुल कदीर खोसो जे वारसनि खे मुसलसिल धमकाए रहिया आहिनि ऐं उन्हनि जे गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरीं उन्हनि जे रस्ते ते ट्रैक्टर हलाए उन्हनि जो रस्तो बंदि कयो वियो आहे ऐं उनखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि त तव्हांखे माराईंदासीं, तव्हांखे हीअं करे छॾींदासीं। ऐं राति 1:30 बजे उन्हनि जे घर ते मक़तूल अब्दुल कदीर खोसो जे वारसनि जे घर ते हमिलो करे उनजे चाचे ते सिधी फायरिंग करे उनखे परेशान कयो थो वञे ऐं असां इंसाफ़ जी घुर कयूं था। ऐं भोतारनि ऐं सियासी माण्हू जेके उन्हनि जी पुठ भराई करे रहिया आहिनि, असां उन्हनि खे ॿुधाए था छॾियूं त तव्हां अगरि तव्हांखे वोट जी ज़रूरत हूंदी त तव्हां इन्हनि लुठियनि ऐं जिन खे तव्हां इस्तेमालु करे रहिया आहियो, जेके 2 नंबर माण्हू तव्हां रखिया आहिनि, जेके क्रिमिनल माण्हू तव्हां रखिया आहिनि, उन्हनि खां वठिजो। असांजे क़ौम वटि पिन न अचिजो। असां SSP मटियारी खे चऊं था त असांजे अब्दुल कदीर खोसो जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि जे माइटनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं उनजे माइटनि खे मुसलसिल धमकाए रहिया आहिनि। SSP मटियारी खे चऊं था त राति जेको हमिलो थियो आहे उन्हनि ते FIR दाख़िल कई वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे।